महरू दिया जी बाबा साईं। पुट पानी तो पियार। जी बाबा साईं। बाबा साईं परेशान पे लगो। अमा परेशान इन करे आया तू असांजो कुड़मी आहे न साले उनजी धी के सुबह नांग कखे वयो पो साले जी धी बची वई आ। कलाक दो बची वेंदी। नादर उनके खणी वियो शहर अस्पताल। देर थी वई आहे अञा मोटिया न आहिनि सो इन करे थोड़ी परेशानी आहे। बाबा साले जी केड़ी धी? अमा वो साले जी वॾी धी आहे जेका उनखे शमा। हा मुझे ख्याल में शमा नालो थस। बाबा साईं तव्हांखे हिकु हारी जी धी जो केॾो एहसास आहे। मूं त किताबुनि ऐं कहाणियुनि में पढ़ियो आहे त वॾेरा ज़ालिम थींदा आहिनि। महरू धीअ त हारी त पंहिंजी औलाद जीअं थींदा आहिनि जेके ज़मीन खेड़े अन्न उपाय असांखे खाराईंदा आहिनि। बाक़ी जेके ज़ालिम ज़ुल्म कंदा आहिनि उहे त लुटेरा हूंदा आहिनि अमा, उहे वॾेरा थोरा ई आहिनि। इन जो मतिलबु त ॻाल्हियूं ऐं कहाणियूं त कूड़ियूं आहिनि न। तूं वाकई सही थी चई। जेके ॿ नंबरी करे परावन प्लाटनि ज़मीननि ते कब्ज़ा करे वॾेरा थिया आहिनि न उन्हनि खे वाकई आकड़ घणी थींदी आहे। उहे ख़ानदानी न आहिनि, उहे असली न आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पुट अची वए। ॾे ख़बर साले जी धीअ जी तबियत कीअं? हाँ बाबा हू हाणे बहितर आहे। मां हाणे उन्हनि खे घर छॾे आहियां। शुक्र आहे मौला जो। वे पुट वे। बाबा हाणे तूं ही होॾ तां लही वञ। इहो साले असांखे सदोरी जो संग कोन ॾींदो। बाबा ख़बर बि अथई त शमा खे नांग कखे वियो आहे। हाणे अहिड़े मौक़े ते संग घुरण को जाइज़ आहे? का ॻाल्हि आहे? छो कोन ॾींदो संग? गौर कर न मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। सदोरी जो संग साले जा वॾा बि ॾींदा। जेकॾहिं न कर कई न अहिड़ी चिभट ॾींदोसांस जो चीकट निकिरी वेंदसि। चीं चीं कंदो वधंदो, चीं चीं। बाबा वारिस में शादी करण जो को लक्षण आहे ई कोन। हाणे इन बेकार माण्हू खे केरु ॾींदो संग? हाणे हीअं था कयूं जो शमा खां हली तबियत जो पुछी ॿुधाइजो। जेकॾहिं ॻाल्हि वारे में आई त खणी ॻाल्हि चोरींदुसि, न त अलाह अलाह ख़ैर सलाह। सालीअ खां मां पंहिंजो हक़ थो वठां। सालीअ मूंखे पेट लिखी ॾिनो गुआर ख़ान। ऐं हा ॿी ॻाल्हि ॿुध, सालीअ खे संगो ॾींहं क़यामत ताईं कोन छॾींदुसि। पर बाबा वारिस कीअं घर हलाईंदो? तूं पाण बि त कुझु सोच। छा थियो आहे वारिस खे? छा थियो आहे वारिस खे? अंधो आहे, मंडो आहे, हटो कटो लॻो पियो आहे। हूअ छोरी सदोरी वरी कहिड़ी सही जंट्रीअ ते लथियल आहे। जहिड़ी धूड़ तहिड़ी छाई। अजायो बेइज़तो कराईंदे बाबा। वारिस अधमग़ज़ो आहे। हरू भरू न्याणी जो पिटू खणंदे। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। सालीअ खां मूं पेट लिखाराए वरितो ऐं उहा लिखत बि अॼु ॾींहं ताईं मूं वटि पेतीअ में बंदि आहे। सम्झी? हाणे से मां बि ॾिसां थो त सालियो कीअं थो मूंसां इनकार करे संग जी, त ॾियांसि हिकिड़ी चीभट। बाबा छो थो न्याणी जी ज़िंदगी बर्बाद करे? पराई न्याणियूं जूं पिटूं खाई वेंदई बाबा, खाई वेंदई। अरे छाजी पराई आहे? छाजी पराई आहे? सगी भाणे जी आहे मुंहिंजी, सगी भाणे जी। मां पंहिंजो हक़ थो वठां, कंहिंसां ना हक़ कोन थो कयां। मां बि 16 सालनि जी भेण जो संग सालीअ खे ॾिनो हो न। छाजो ना हक़ थो कयां? मां पंहिंजो हक़ थो वठां बाबा। कुराड़े खे पढ़ाई भेण तॾहिं त असांजी पुफी 3 सालनि में गुज़ारे वई। ऐं हाणे साॻियो ज़ुल्म तूं सदोरे सां थो करणु चाहीं? हाणे बसि करे इहो पंहिंजो वॉइस मूंखे थो सेखारी। मां कंहिंसां ना हक़ कोन थो कयां। बसि करे ढकी वियो। ॾियनि हिकिड़ी चीभट कंदो न थी चीं 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 चीं। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल
सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।